नज़र हिते असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। गंबट में पुलिस एहलकार जो दरवेश सिफ्त नौजवान ते वेशियाणो तशद्दुद कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। पुलिस एहलकार असद लाड़क वसीम जुनेजो के विटाई चौक वटि तशद्दुद जो निशानो बणायो है। वीडियो वायरल थियण बाद SSP खैरपुर नोटिस वरितो है। खबर असां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। गंबट में पुलिस एहलकार दरवेश सिफ़त नौजवान ते वैशियाणो तशद्दुद कयो है। SSP खैरपुर मीर रोहल खोसो तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकार असद लाड़क के मुअत्तल करे छॾियो है। एक भेरो ॿीहर असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। गंबट में पुलिस एहलकार जो दरवेश सिफ्त नौजवान ते वेशियाणो तशद्दुद कयो वियो आहे। पुलिस एहलकार असद लाड़क वसीम जुनेजो खे भिटाई चौक वटि तशद्दुद जो निशानो बणायो आहे। वीडियो वायरल थियण बाद SSP खैरपुर नोटिस वरितो आहे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। SSP खैरपुर मीर रोहल खोसू तशद्दुद कंदड़ पुलिस एहलकार असद लाड़क खे मुअत्तल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर किशोर कुमार खां। जी किशोर, वधीक छा अपडेट्स आहिनि? गंबट की भिटाई चौक से ही अज जो मददगार पुलिस पारा ही जो अफसोसनाक वाक़ियो पेश आयो। इन में जो है फ़कीर सिफ़त जो है वसीम जुनेजो उन जे मथा जो है मददगार पुलिस जो एहलकार है असद लाड़क हुन पारा जो तशद्दुद कयो वियो। तशद्दुद की जी वीडियो सोशल मीडिया से वायरल थियण खां पोइ जो है SSP खैरपुर जो फौरी नोटिस वठंदे जो है एहलकार के जो है असद लाड़क के सस्पेंड करे छॾियो है। अञा जो उन जो चवण है तो वधीक जो है कार्रवाई इंक्वायरी खां पोइ कई वेंदी। जी मेहरबानी।